रावलपिंडी तोशाखाना रेफरेंस में ज़मानत जी दरख्वास्त जी ॿुधणीअ दौरान इमरान ख़ान नेब जी जांच ऑफिसर मोहसिन हारून खे धमकी ॾेई छॾी। रावलपिंडी जी अडियाला जेल में नई तोशाखाना रेफरेंस जे हवाले सां केस जी ॿुधणीअ दौरान इमरान ख़ान पंहिंजी सीट तां उथी जांच ऑफिसर वटि पहुतो। हुन नेब जी जांच ऑफिसर मोहसिन हारून खे चयो त तव्हां जेके केस ठाहिया आहिनि उन्हनि जे करे मुंहिंजी घरवारी जेल में आहे। मां निकिरी तव्हांखे ऐं नेब चेयरमैन खे न छॾींदसि। आज़ादु थींदे ई तव्हां ॿिन्ही खे अदालत में वठी वेंदसि। पीटीआई बानी जे नेब जांच ऑफिसर सां गुफ़्तगू दौरान केतिरा माण्हू हुते मौजूदु हुआ। यादि रहे त तोशाखाना रेफरेंस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी ज़मानत जी दरख्वास्त ते अडियाला जेल में एहतिसाब अदालत जे जज नासिर जावेद राणा ॿुधणी कई ने प्रोसिक्यूटर जे अदम हाज़िरी ते ॿुधणी 9 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।